तहरीके लबैक टिनो आदम के समें कारकुनन समेत शहरन वरी अंग में शिरकत कई। मुजाहरे में शरीक कारकुनन इसराइल खिलाफ ऐं फ़लस्तीनी अवाम के हक़ में उबदारींदड़ नारा हया। एहतजाजी मुजाहरे के सैयद हुसैन शाह जीलानी, अल्लामा जहांगीर जतोई, अल्लामा सिकंदर अली, मौलाना मोहम्मद अली कादरी, हाफिज राशिद खान, हाफिज न्याज मोहम्मद शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीन जी अवाम मथां इसराइल ज़ुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे। बैतुल मुक़द्दस जी सरज़मीन ते रत वहायो पियो वञे। इसराइल पारां इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं कयूं वयूं आहिनि। हुननि चयो त सैयद ख़ादिम हुसैन रिज़वी जी मिशन खे मुकमल कंदासीं। दुनिया में रहंदड़ मज़लूम मुसलमाननि समेत फ़लस्तीनी अवाम जी मुकमल हिमायत करियूं थिया। हुननि आलमी इदारनि सां मुतालबो कयो त फ़लस्तीनियुनि मथां ज़ुल्म फौरी तौर ते बंदि कयो वञे ऐं हुननि पाकिस्तानी हुकूमत जे अॻवाननि खां पिणु मुतालबो कयो आहे त असांखे जिहाद करण जी इजाज़त ॾिनी वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची